ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 10/5/2025। अॼु मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार ज्ञान जी पॉइंट्स की स्मृति में रखो त ख़ुशी रहंदी। तव्हां हाणे स्वर्ग जे गेट ते बीठा आहियो। बाबा मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारनि था। प्रश्न: पंहिंजे रजिस्टर खे ठीकु रखण लाइ कहिड़ो अटेंशन ज़रूरु रखणो आहे। उत्तर: अटेंशन रहे कि मनसा वाचा कर्मणा कंहिंखे बि दुख न ॾिनो, दुख त न ॾिनो, इहो अटेंशन रखो। पंहिंजो सुभाउ ॾाढो फर्स्ट क्लास मिठो हुजे। माया नक कन पकड़े करे अहिड़ो कोई कर्तव्य न कराए ॾे जंहिंसां कंहिंखे दुख मिले। अगरि दुख ॾींदो त ॾाढो पश्चाताप करिणो पवंदो, रजिस्टर ख़राब थी वेंदो। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। बाप वेई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। रास्तो ॾाढो सहज सम्झाइबो आहे, पोइ बि ॿार ठोकरियूं खाईंदा रहंदा आहिनि। हिते वेठा आहियो त सम्झंदा आहियो असांखे बाबा पढ़ाईंदा आहिनि, शांतीधाम वञण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। ॾाढो सहज आहे। बाबा चवंदा आहिनि ॾींहुं राति जेतिरो थी सघे यादि में रहो। ॾींहुं राति जेतिरो थी सघे बाबा जी यादि में रहो। उहा भक्ति मार्ग जी यात्रा टंगुनि जी हूंदी आहे। ॾाढा धका खाइण वेंदा आहिनि। हिते तव्हां वेठा आहियो, वेठे हुए बि बाबा जी यादि जी यात्रा में आहियो। हीअ बि बाबा सम्झायो अथई दैवी गुण धारण करणा आहिनि। शैतानी अवगुणनि खे ख़तमु कंदा वञो। कोई बि शैतानी कमु न करो, हिन सां विक्रम ठही वेंदो। बाबा आया ई आहिनि तव्हां ॿारनि खे सदा सुखी ठाहिणु। कोई बादशाह जो ॿार हुजे त उहा बाप जो राजे खे ॾिसी ख़ुशि थी वञे। भल राजा ई आहे, परंतु पोइ बि शरीर जे रोग आदि त हूंदा आहिनि न, मतिलबु कलयुगी दुनिया में। हिते तव्हां ॿारनि खे निश्चय आहे की शिव बाबा आया आहिनि, असांखे पढ़ाइनि था। पोइ असां स्वर्ग में वञी करे राजा ई कंदासीं। हुते कहिड़े प्रकार जो दुख न हूंदो। तव्हांजी बुद्धि में रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। यह ज्ञान ॿियो कोई मनुष्य मात्र जी बुद्धि में न आहे। रचता ऐं रचना जो ज्ञान। तव्हां ॿार बि हाणे सम्झंदा आहियो कि अॻियां असां में बि ज्ञान न हुयो। बाप खे असां न ॼाणंदा हुआसीं। मनुष्य भक्ति खे ॾाढो उत्तम सम्झंदा आहिनि। अनेक प्रकार जी भक्ति कंदा रहंदा आहिनि। उन्हनि में सभु स्थूल ॻाल्हियूं आहिनि, सूक्ष्म कुझु बि न आहे। हाणे अमरनाथ जी यात्रा ते स्थूल में वेंदा आहिनि। हुते बि उहो लिंग आदि आहे कंहिं वटि वेंदा आहिनि। मनुष्य कुझु न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार काथे बि तव्हांखे धका खाइण न वञिणो। तव्हां ॼाणंदा आहियो असां पढ़ंदा ई आहियूं नई दुनिया जे लाइ। हिते इहे वेद शास्त्र आदि हूंदा ई न आहिनि। हुते सत्युग में भक्ति हूंदी ई न आहे। हुते आहे ई सुख। जिते भक्ति आहे उते दुख आहे। इहे गोले जो चित्र ॾाढो सुठो आहे। स्वर्ग जो गेट इन में ॾाढो क्लियर आहे। बुद्धि में रहणो खपे असां स्वर्ग जे गेट ते वेठा आहियूं। ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। ज्ञान जे पॉइंट्स खे यादि कंदा त तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रही सघंदी आहे। ॼाणंदा आहियो हाणे असां स्वर्ग जे गेट में वञूं था। हुते ॾाढा थोरा मनुष्य हूंदा आहिनि। हिते केतिरा ढेर मनुष्य आहिनि, केतिरा धका खाईंदा रहंदा आहिनि। दान पुण्य करिणो आहे
साधुनि जे पिछाड़ी भटकण केतिरो आहे, पोइ बि पुकारंदा रहंदा आहिनि, हे प्रभु नयनहीन खे राह ॾेखारियो। राह हमेशह मुक्ति जीवन मुक्ति जी चाहींदा आहिनि। इहा पुराणी दुख जी दुनिया आहे, सो बि तव्हां ॼाणंदा आहियो। मनुष्यनि खे त पतो ई न आहे, कलयुग जी आयु हज़ारों वर्ष चई ॾींदा आहिनि त वीचारा अंधियारे में आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि जो ॼाणंदा आहिनि। बरोबरु असांजो बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था। जीअं बैरिस्टरी योग इंजीनियरिंग योग हूंदो आहे न, पढ़ण वारे खे टीचर जी ही यादि रहंदी आहे। बैरिस्टरी में ज्ञान सां मनुष्य बैरिस्टर ठही वेंदा आहिनि। इहे राजयोग आहे, असांजी बुद्धि जो योग आहे परमपिता परमात्मा सां गॾु। इन में त ख़ुशी जो हिकदमि पारो चढ़ी वञिणो खपे। ॾाढो मिठो ठाहिणो आहे। स्वभाव ॾाढो फर्स्ट क्लास हुजणो खपे। बाबा चवनि था कोई खे बि दुख न मिले। चाहींदा बि आहियूं कंहिंखे दुख न ॾियूं, परंतु पोइ बि माया नक कन सां पकिड़े भुलाए ॾींदी आहे। पोइ अंदरि पश्चाताप कंदा आहिनि, असां नाहिक उन्हनि खे दुख ॾिनो, परंतु रजिस्टर में त ख़राबी अची वई न। अहिड़ी कोशिशि करणी खपे कंहिंखे बि मनसा वाचा कर्मणा असांखे दुख न ॾियणो। बाप ईंदा ई आहिनि असांखे देवता ठाहिण। इहे कंहिंखे दुख ॾींदा आहिनि छा? देवता लौकिक टीचर पढ़ाईंदा आहिनि दुख त न ॾींदा आहिनि न। हा, ॿार अगरि न पढ़ंदो आहे त कोई सज़ा आदि ॾींदा आहिनि। अॼुकल्ह मारण जो बि क़ाइदो बाबा चवनि था, अॼुकल्ह मारण जो बि क़ाइदो निकिरी वियो आहे, कढी छॾियो अथनि स्कूल में। हाणे मारण जो बि क़ाइदो बंदि थी वियो आहे। तव्हां रूहानी टीचर आहियो, तव्हांजो कमु आहे पढ़ाइणु ऐं साथ मैनर्स सिखलाइणु। पोइ पढ़ंदा लिखंदा त ऊच पद पाईंदा, न पढ़ंदा त फेल ख़ुदि थींदा। इहे बाबा बि रोज़ु अची करे पढ़ाईंदा आहिनि, मैनर्स सिखलाईंदा आहिनि। सिखलाइण जे लाइ प्रदर्शनी आदि जो प्रबंध रहंदो आहे न। सभु प्रदर्शनी ऐं प्रोजेक्टर मांगदा आहिनि, प्रोजेक्टर बि हज़ारों वठंदा आहिनि। हर हिकु ॻाल्हि बाप ॾाढो सहज सम्झाईंदा आहिनि। अमरनाथ जी सर्विस सहज आहे न, बाबा असांखे सर्विस जे लाइ बि ॿुधाईंदा आहिनि। अमरनाथ जी सर्विस सहज आहे न, चित्रनि ते त सम्झाए सघंदा आहियूं। ज्ञान भक्ति छा आहे? ज्ञान हिन तरफ़, भक्ति हुन तरफ़। हुन सां स्वर्ग, हुन सां नर्क बिल्कुलु क्लियर आहे। ज्ञान सां मिलंदो आहे असांखे स्वर्ग, भक्ति सां असां नर्क में वेंदा आहियूं। तव्हां ॿार हाणे पढ़ंदा आहियो त इहे ॾाढो सहज आहे। अच्छा पढ़ो उहो वठंदा आहियो, परंतु यादि जी यात्रा किथे आहे? तव्हां ॿार हाणे जो पढ़ंदा आहियो इहे ॾाढो सहज आहे। सुठो पढ़ी बि वठो, परंतु यादि जी यात्रा किथे आहे? इहा सॼी बुद्धि जी ॻाल्हि आहे। असांखे बाबा खे यादि करिणो आहे, हिन में ई माया फतकाईंदी आहे, हिकदमि योग तोड़ाए ॾींदी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां सभु योग में ॾाढा कमज़ोर आहियो।
सुठा सुठा महारथी बि ॾाढा कमज़ोर आहिनि, सम्झंदा आहिनि इन्हनि में इहो ज्ञान ॾाढो सुठो आहे, इन करे महारथी आहे। बाबा चईंदा आहिनि घोड़े सवार प्यादा आहिनि, महारथी उहा जो यादि में, महारथी उहा आहिनि जो यादि में रहंदा आहिनि, उॾंदे वेंदे यादि में रहनि त विक्रम विनाश थी वञनि, पावन थी वेंदा, न त सज़ा बि ॾाढी खाइणी पवंदी, पद बि भ्रष्ट थी वेंदो। इन करे पंहिंजो चार्ट रखो त तव्हांखे मालूम पवंदो। बाबा ख़ुदि बतलाईंदा आहिनि, मां बि पुरुषारत कंदो आहे न, घड़ी घड़ी बुद्धि ॿियो तरफ़ हली वेंदी आहे, बाबा जे मथां त ॾाढी फ़िक्रात रहंदी आहे न। ब्रह्मा बाबा चवनि पिया तव्हां तिखा वञी सघंदा आहियो, पोइ साथ में पंहिंजी चलन बि सुधारणी आहे, पवित्र ठही करे पोइ विकार में किरियो त इहे की कमाई चट थी वई। कोई ते क्रोध कयो, लूण पानी थियो त गोया असुर ठही वेंदा आहिनि। अगरि असां क्रोध कयो कंहिंते, लूण पानी थी वियासीं त जीअं असुर थी विया। पवित्र ठही करे पोइ विकार में किरियो त की कमाई चट थी वेंदी। कोई ते क्रोध कयो, लूण पानी थियो त गोया असुर थी वियो। अनेक प्रकार जी माया ईंदी आहे न, संपूर्ण त कोई ठहियो न आहे। बाबा पुरुषारत कराईंदा रहंदा आहिनि, कुमारियुनि जे लाइ त ॾाढो सहज आहे। इन में पंहिंजी मजबूती खपे, अंदर जी सच्चाई खपे। अगरि अंदरि कोई साथ दिलि लॻल हूंदी त पोइ हली न सघंदा। कुमारियूं माताउनि खे त भारत खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस में लॻी वञिणो खपे। इन में महिनत आहे न, महिनत बग़ैर कुझु बि मिलंदो न आहे। तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ राजाई मिलंदी आहे त केतिरी महिनत करणी खपे। उहो पढ़ाई बि बाबा हिन करे पढ़णु ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि जेसिताईं हिन में पका थियो, ईअं न थिए पोइ ॿई जहान सां हली वञो। कोई जे नाम रूप में लटकी मरंदा आहिनि त इहा ख़तमु थी आहे। तक़दीरवान ॿार ई शरीर जो भान भुलिजी पंहिंजे खे अशरीरी सम्झी बाप खे यादि करण जो पुरुषारत करे सघंदा आहिनि। बाबा रोज़ रोज़ सम्झाईंदा आहिनि, ॿार त शरीर जो भान छॾे ॾियो, हाणे अशरीरी आत्मा, असां अशरीरी आत्मा हाणे घर वेंदासीं। ये शरीर हिते छॾे ॾियणो आहे। उहा तॾहिं छॾंदा जॾहिं निरंतर बाप जी यादि में रही कर्मातीत थी वञनि। जेका ॿार यादि में सुठा आहिनि न, त उहो इहे अभ्यास कंदा रहंदा। ऐं शरीर कीअं छॾंदा? बाप जी यादि में शरीर छॾंदा, बाबा जी यादि में शरीर छॾंदा। इन में बुद्धि जी ॻाल्हि आहे, परंतु कंहिंजी तक़दीर में न आहे त तदबीर छा करे। बुद्धि में रहणो खपे कि असां अशरीरी आयासीं, पोइ सुख जे कर्म संबंध में बंधिया, पोइ रावण राज्य में विकारी बंधन में फसिया। हाणे पोइ बाप चईंदा आहिनि ॿार अशरीरी थी करे वञिणो आहे पंहिंजे घर, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। आत्मा ई पतित ठही आहे न। आत्मा चईंदी आहे, हे पतित पावन अचो। हाणे तव्हांखे पतित सां पावन थियण जी युक्ति बाबा ॿुधाईंदा आहिनि। बाबा हाणे असांखे पावन ठहिण जी युक्ति ॿुधाइनि था। आत्मा आहे ही अविनाशी। तव्हां आत्मा हिते शरीर में आई आहियो पाठ वॼाइण। इहे बि हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि, जेके कल्प पहिरियों सम्झायो उहो ई ईंदा रहंदा। हाणे बाबा चईंदा आहिनि कलयुगी संबंध सभु भुलिजी वञो, हाणे त वापसि हलणो आहे पंहिंजे घर। सभु कलयुगी संबंध भुलिजी वञो। हाणे त सभिनि खे आत्माउनि खे वापसि सां गॾु घर हलणो आहे।
हाणे वापसि हलिणो आहे न, ये दुनिया ई ख़तमु थियणी आहे, इन में कोई सार न आहे, तॾहिं त धका खाईंदा रहंदा आहिनि न, भक्ति कंदा आहिनि भॻवान सां मिलण लाइ। ॾिसो काथे भॻवान मथे रहंदा आहिनि, काथे त हेठि ई माण्हू केॾो भटकनि था, सम्झंदा आहिनि भक्ति ॾाढी सुठी आहे, ॾाढी भक्ति कंदा त भॻवान मिलंदा ऐं सदगति में वठी वेंदो। हाणे तव्हांजी भक्ति पूरी थी, हाणे ॾिसो असां सभिनि जी पूरी थी, हाणे त पूरी दुनिया जी पूरी थियण वारी आहे। तव्हांजे मुख सां हे राम हे भॻवान इहे भक्ति जा अक्षर बि न निकिरणु खपनि, इहे बंदि थी वञणु खपनि। हाणे इहे हे भॻवान हे राम ये सभु शब्द बंदि। बाप सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ये दुनिया ई तमो प्रधान आहे, सतो प्रधान सतयुग में रहंदा आहिनि। सतयुग आहे ही चढ़ती कला, पोइ उतरती कला थींदी आहे न, सतयुग आहे चढ़ती कला पोइ उतरती कला थींदी आहे। त्रेता खे बि वास्तव में स्वर्ग न चईंदासीं, स्वर्ग सिर्फ़ु सतयुग खे ई चईंदासीं। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। आदि अर्थात शुरू, मध्य अर्थात हाफ, पोइ अंत। मध्य में रावण राज्य शुरू थी वेंदो, मतिलबु द्वापर। बाप भारत में ई ईंदा आहिनि, भारत ई पतित ऐं पावन ठहींदो आहे न, 84 जन्म बि भारतवासी वठंदा आहिनि। बाक़ी जो नंबरवार धर्म वारा ईंदा, बाक़ी त नंबरवार धर्म वारा ईंदा वेंदा, झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो, पोइ हुन समय ई ईंदा। इहे ॻाल्हियूं बि कंहिंजी बुद्धि में न हूंदियूं, पोइ हुन समय ई ईंदा वापसि। इहे चक्कर जी ॻाल्हि की हुन हू बहू रिपीट थींदो वेंदो, ये ॻाल्हियूं कंहिंजी बुद्धि में न ईंदो, तव्हां में बि सभु धारणा न करे सघंदा आहिनि। ये 84 जो चक्कर बुद्धि में रहे त बि ख़ुशी में रहे। हाणे बाबा आया आहिनि, असांखे वठी वञण लाइ आया आहिनि। असां सभिनि खे बाबा वठी करे पावन ठाहे करे सभिनि आत्माउनि खे मच्छरनि सां दृश्य पाण सां गॾु वठी वेंदा। बाबा चवनि था, बाबा हाणे असांखे वठी वञण लाइ आया आहिनि। सचो सचो माशूक आयो आहे असांजो, सचो सचो माशूक असां सभु आत्माउनि सजननि खे पाण सां गॾु मथे वठी वञण लाइ आया आहिनि। शिव माशूक असां सभु आत्मायूं उन्हनि जी सजनियूं आहियूं। असां सभिनि सजननि खे नंबरवार जो शिव माशूक सां प्यारु कंदा हूंदा, जो शिव माशूक जी यादि में पंहिंजो देहभान भुलिजी करे हुन सां गॾु उथंदा वेहींदा खाईंदा पीअंदा कमु कंदा, हा उन्हनि सभिनि खे शिव माशूक नंबरवार पाण सां गॾु वठी वेंदा। जेके असां भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आया आहियूं, उहे आया आहिनि असां आत्माउनि खे वापसि वठी वञण लाइ। मनुष्य मात्र इहे न ॼाणंदा आहिनि कि शांती बि कंहिंखे चइबो आहे। आत्मा त आहे ई शांति स्वरूप, इहे ऑर्गन्स मिलंदा आहिनि तॾहिं कर्म करणु पवंदो आहे। बाबा जो शांति जो सागर आहे, उहो सभिनि खे मथे वठी हलंदा आहिनि न पाण सां गॾु, तॾहिं सभिनि खे शांती मिलंदी। सतयुग में बाबा जो शांति जो सागर आहिनि, बाबा जो शांति जो सागर आहिनि, उहे आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ, तॾहिं सभिनि खे शांती मिलंदी। सतयुग में तव्हांखे शांती बि आहे त सुख बि आहे। बाक़ी सभु आत्मायूं हली वेंदियूं शांती धाम, बाबा खे शांति जो सागर चइबो आहे। इहे बि तव्हां ॿार ॾाढो भुलिजी वेंदा आहियो, श्री देहभान में रहंदा आहियो न, देही अभिमानी न हूंदा आहियो त भुलिजी वेंदा आहियो। बाबा शांती त सभिनि खे ॾींदा आहिनि, चित्र में संगम ते वञी करे ॾेखारियो। हिन समय सभु अशांत आहिनि,
सतयुग में एतिरा धर्म हूंदा ई न, सभु शांती में हली वेंदा। हुते दिलि भरे करे शांती मिलंदी आहे। तव्हांखे तव्हांजी राजाई में शांती बि आहे, सुख बि आहे। सतयुग में पवित्रता, सुख, शांति सभु आहे, सभु आहे तव्हांखे, है न। हाणे शिव बाबा जी यादि में रहो, शिव माशूक सां गॾु, शिव बाबा सां गॾु, त शांती आहे, अतींद्रिय सुख आहे, पवित्रता आहे, आनंद आहे, है न। अतींद्रिय, हाणे इंद्रियनि सां, इंद्रियनि जे वश हूंदा हो त अशांति अशांति, दुख दुख, परेशानी। लेकिन इंद्रियनि खां परे ख़ुदि खे आत्मा सम्झंदा त हाणे बि असांखे, हाणे सत्य खां बि ऊची शांती, सुख, प्रेम, आनंद, पवित्रता अनुभव थींदी। इंद्रियनि खां परे वारी सुख, शांति, प्रेम, आनंद। और सतयुग में हिन दुनिया में सुख, शांति, पवित्रता सभु थी वेंदो, सभु तव्हांखे मिलंदो। मुक्ति चइबो आहे स्वीट होम खे। हुते पते दुखी हूंदा ई न आहिनि। दुख सुख जी कोई ॻाल्हि ई न हूंदी, त शांति जो अर्थ न सम्झंदा आहिनि। राणी जे हार जो मिसाल ॾींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि सुख शांति सभु वठो, आयुष्मान भव। हुते क़ाइदे अनुसार ॿार बि थींदो। ॿार मिलियो, हुन जे लाइ कोई पुरुषार्थ न करिणो पवंदो आहे। शरीर छॾण जो टाइम हूंदो आहे त साक्षात्कार थी वेंदो आहे। शरीर ख़ुशी सां छॾे ॾींदासीं। जीअं बाबा खे ख़ुशी रहंदी आहे न, हाणे शरीर छॾे असां इहे ठाहींदासीं। हाणे असां पढ़ूं था न, तव्हां बि ॼाणंदा आहियो, असां सतयुग में वेंदासीं। संगम ते ई तव्हांजी बुद्धि में इहो रहंदो आहे त केतिरी ख़ुशी रहणी खपे। जेतिरो ऊच पढ़ाई ओतिरी ख़ुशी। असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, भगवती ऐं भॻवानु ठाहिण लाइ। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, श्री लक्ष्मी, श्री नारायण ठाहिण लाइ। एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे त केतिरी न ख़ुशी हुजणी खपे। परंतु हलंदे हलंदे पोइ ॿार अगरि किरी पवंदा आहिनि, तव्हांजी सर्विस वृद्धि के तॾहिं पाईंदी जॾहिं कुमारियूं मैदान में ईंदियूं। बाप चईंदा आहिनि आपस में हिकु त लूण पानी न थियो। जॾहिं ॼाणंदा आहियो असां अहिड़ी दुनिया में वेंदा आहियूं जिते शेर बकरी खट्टा जल पींदा आहिनि, हुते त हर हिकु चीज़ ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। नाम ई आहे स्वर्ग। त कुमारियूं लौकिक माउ बाप खे चओ हाणे असां हुते वञण जी तयारी करूं था त पवित्र त ज़रूरु ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे। हाणे मां हाणे योगिन ठही आहियां। कुमारी हीअं चए कि असांखे शिव बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे, त हाणे मां योगिन ठही आहियां। हिन करे हाणे मां पतित न थी सघंदी आहियां। ॻाल्हि करण जी खड़ाई खपे। अहिड़ी कुमारियूं जॾहिं निकिरंदियूं पोइ ॾिसो केतिरी जल्दी सर्विस थींदी आहे। परंतु हिन में खपे नष्टो मोह। हिकु बार मरी वई त पोइ यादि छो अचिणो खपे, है न। हिकु बार अगरि कुमारी पुराणे सां मरी वई, कुमारियूं जो बि आहिनि बाबा जा ॿार, त पोइ यादि छो अचिणो खपे, है न। परंतु ॾाढा आहिनि घर जी ॿारनि जी यादि ईंदी रहंदी आहे। पोइ बाप सां गॾु योग कीअं लॻंदो,
अगरि हिननि जी यादि ईंदी न ईंदी त पोइ बाप सां गॾु कीअं योग लॻंदो। इन में त इहे ई ॿुधी रहे कि असां बाबा जा आहियूं। ये पुराणी दुनिया ख़तमु थी वई। बाबा चईंदा आहिनि ख़तमु थी पई आहे, हुई मतिलबु साम्हूं आहे, ख़तमु ई थी वई ईअं सम्झो। हाणे त आसां ॾेखारे में अचनि था न, जीअं त वई की वई, पोइ बि अगरि लड़ाई रुकी वई पोइ बि मतिलबु कि कुझु सर्विस रहियल आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी ऊची तक़दीर ठाहिण लाइ जेतिरो थी सघे अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो आहे। पंहिंजी ऊची तक़दीर ठाहिण लाइ जेतिरो थी सघे अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो आहे। शरीर जो भान बिल्कुलु भुलिजी वञे, कंहिंजे बि नाम रूप यादि न अचे, इहा असांखे महिनत करणी आहे। ॿियो आहे पंहिंजी चलन जो चार्ट रखिणो आहे, कॾहिं बि आसुरी चलन न हलणी आहे। असांखे सिर्फ़ु हिकु बाबा जी ई यादि रहे, बसि मां ऐं बाबा। है न, त इहा अभ्यास करो। कुझु बि असांखे यादि न अचिणो खपे, सिर्फ़ु घड़ी घड़ी स्टॉप, बसि मां ऐं बाबा, ॿियो कुझु आहे ई न। त ॿियो बाबा चवनि था पंहिंजी चलन जो चार्ट रखिणो आहे, कॾहिं बि आसुरी चलन न हलणी आहे। दिलि जी सच्चाई सां निष्ठो मुंहुं ठही ख़ासि भारत खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस में लॻी वञिणो आहे। भारत खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस में लॻणो आहे असांखे। वरदाना माया जे रॉयल रूप जे बंधननि सां मुक्त, विश्व जीत जगत जीत ठहो। माया जे रॉयल रूप जे बंधननि सां मुक्त, विश्व जीत जगत जीत ठहो। मुंहिंजो पुरुषार्थ, मुंहिंजी इन्वेंशन, मुंहिंजी सर्विस, मुंहिंजी टचिंग, मुंहिंजा गुण सुठा आहिनि, मुंहिंजी निर्णय शक्ति ॾाढी सुठी आहे। ये मुंहिंजोपन रॉयल माया जो रूप आहे। माया अहिड़ो जादू मंत्र करे ॾींदी आहे जो तुंहिंजे खे बि मुंहिंजो ठाहे छॾंदी आहे। हिन करे हाणे अनेक बंधननि सां मुक्त ठही हिकु बाप जे संबंध में अची वञो। त माया जीत ठही वेंदव, माया जीत ही प्रकृति जीत, विश्व जीत व जगत जीत ठहींदा। माया जीत ही प्रकृति जीत, जगत जीत, प्रकृति जीत, विश्व जीत व जगत जीत ठहींदा। उहा हिकु सेकेंड में अशरीरी भव जे डायरेक्शन खे सहज ऐं स्वतः कार्य में लॻाए सघंदा। जेका हिकु बाप जे संबंध में हूंदा न, बसि मुंहिंजो त हिकु बाबा, ॿियो न कोई, त उहो माया जीत बि सहज थी वेंदा। ऐं बाबा जो जेको इहा बाबा चईंदा आहिनि सेकेंड में स्टॉप, इहा डायरेक्शन भी सहज और स्वतः लगाए कार्य में लॻाए सघंदा। स्लोगन आहे विश्व परिवर्तक उहो ई आहे जो कंहिंजे नेगेटिव खे पॉज़िटिव में बदिले छॾे। कंहिंजे बि नेगेटिव ॻाल्हियुनि खे पॉज़िटिव में बदिलण वारो जेको हूंदो आहे न,
उहा विश्व परिवर्तक हूंदो आहे। कंहिंजे बि नेगेटिव खे पॉज़िटिव में परिवर्तन करण वारो विश्व परिवर्तक हूंदो आहे। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। असांजो स्वस्वरूप पवित्र आहे। स्वधर्म अर्थात आत्मा जी पहिरीं धारणा पवित्रता आहे। असांजो स्वस्वरूप पवित्र आहे, पहिरीं धारणा पवित्रता आहे। स्वदेश पवित्र देश, तॾहिं त हुते कोई पते त आत्मा वञी न सघंदी आहे न। स्वराज्य पवित्र राज्य, स्व जो यादगार परम पवित्र पूज्य आहे। स्व जो यादगार बि छा आहे? परम पवित्र पूज्य आहे। असांजा जेका यादगार चित्र आहिनि बाबा ई असांखे ठाहिनि था, असांखे ठाहे करे पोइ असांजा ई यादगार चित्र भक्तनि द्वारा बाबा ठाराए करे उन्हनि जी उन रीति पूजा बि कराईंदा आहिनि। उन्हनि में उहे संस्कार बि भरे छॾींदा आहिनि कि मुंहिंजी रचना ईअं ईअं आहे, हिननि खे ईअं ईअं श्रृंगारो, ईअं ईअं हिननि जी पूजा आदि करो। सभु कुझु करे करे ख़ुदि बाबा छुपी वेंदा आहिनि। कर्मेंद्रियनि जो अनादि स्वभाव सुकर्म, कर्मेंद्रियनि जो अनादि स्वभाव बि सुकर्म आहे। बसि इहे ई सदा स्मृति में रखो त महिनत ऐं हट सां छुटिजी वेंदा। पवित्रता वरदान रूप में धारण करे वठो। सदा यादि रखो मुंहिंजो हर कर्मेंद्री, चाहे सूक्ष्म कर्मेंद्री चाहे स्थूल कर्मेंद्री, हर कर्मेंद्री स्थूल ऐं सूक्ष्म पवित्र आहे। मां पवित्रता जी वरदानी आत्मा आहियां। मां पवित्रता जी वरदानी आत्मा आहियां। है न, इहे विच विच में अभ्यास करो त सभु अची वेंदो। असांजो कर्म, असांजी दृष्टि, असांजा बोल ऐं बाबा छा चई, असांजो स्वस्वरूप, स्वधर्म, स्वदेश, स्वराज्य सभु प्योर ई प्योर आहे। छो जी मां पवित्र आत्मा आहियां। ॾिसो बाबा छा चई, तव्हांजो स्वस्वरूप पवित्र आहे। असांजो स्वस्वरूप पवित्र आहे। असांजी पहिरीं धारणा पवित्रता आहे। असांजो स्वदेश पवित्र आहे। स्वराज्य पवित्र राज्य, सत्युगी दुनिया जाते असां राज्य कंदासीं उहो बि पवित्र राज्य आहे। स्व जो यादगार भी परम पवित्र पूज्य आहे। ॾिसो देवी देवताउनि जी मूर्तियुनि खे कोई बि ईअं अहिड़ो वेड़ो माण्हू छुई न सघंदो। त असांजो यादगार बि परम पवित्र पूज्य आहे। कर्मेंद्रियनि सां बि अनादि स्वभाव, कर्मेंद्रियनि जो बि अनादि स्वभाव सुकर्म आहे न। कर्मेंद्रियनि जो बि अनादि स्वभाव सुकर्म आहे। त मां केरु आहियां? परम पवित्र परम पूज्य आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।